इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पंहिंजे बयान में चयो आहे त PTI नाअहलनि ऐं नालाइकनि जो टोलो आहे। PTI हुकूमत मुल्क जी मईशत खे धुबण में विझी छॾियो आहे। शर्जील मेमण जो चवणु आहे त ख़ैबर पख्तूनख्वा जे तरक़ी जा पोल खुली रहिया आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा में 9 सालनि खां PTI जी हुकूमत आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमण जो चवणु आहे त हिकु रिपोर्ट मूजिबि KP हुकूमत जा कर्ज़ 883 अरब रुपयनि खां वधी विया आहिनि। लाडलनि जी हुकूमत मुल्की कर्ज़नि में 800 सैकड़ो इज़ाफ़ो कयो। शर्जील मेमण जो चवणु आहे त आलमी इदारनि PTI हुकूमत में करप्शन वधण जी निशानदेही कई। फॉरेन फंडिंग ओपन एंड शट केस आहे। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पंहिंजे बयान में चयो आहे त PTI नाअहलनि ऐं नालाइकनि जो टोलो आहे। PTI हुकूमत मुल्क जी मईशत खे धुबण में विझी छॾियो आहे। शर्जील मेमण जो चवणु आहे त ख़ैबर पख्तूनख्वा जी तरक़ी जा पोल खुली रहिया आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा में 9 सालनि खां PTI जी हुकूमत आहे।